अदा मोहम्मद ईदन नालो आहे मुंहिंजो पाण मां नारे जो आहियां बनी मां ॾिनल भंड खां वठी आया असांजो असां ॾिनल भंड खां बनी वठी आया हाणे असांखे धमकी था ॾियनि बाग बि नथा भरण ॾियनि मां SP ऑफिस मां कोर्ट मां लेटर खणी अचे साहब खे ॾिनो आहे साईं मालिक असां भरण नथा ॾियनि असां 5 लख घुरंदासीं पाणी तव्हां खाईंदव असां तव्हांखे मारींदासीं असां हाणे अपील था कयूं त महिरबानी करे DIG खे SP साहब खे असां मिसकिन जी मदद करे असांखे पोख भराए ॾींदा वॾी महिरबानी केरु थो तव्हांखे हिन भरण बाग साईं विंगस नारे जो ज़ाहिद नारे जो ऐं मुरियल नारे जो। अच्छा इन बाबति तव्हां कोर्ट में को केस वग़ैरह कयो आहे छा? कोर्ट में केस विधा हुनजा केस नकुल जी खातो मूंखे पंहिंजो साण हथ में SP ऑफिस वारो उहो बि नकुल मूंखे हथ मां खातो खे खोलियल खातो खणी विधो आहे जो उनजा सनासी कार्ड फोटो कॉपी मां वटि हणंदा आहिनि ॾिनल भंड जो लधल भंड जो उनजे पुट जो ऐं ॿियो शाहिदनि जा उनजा सनासी कार्ड मां वटि आहिनि साईं नाजाइज़ था कनि असां ग़रीब मिसकिन वञूं काॾे असां अपील था कयूं महिरबानी करे साईं मारी कंदा हाणे SP खे DIG साहब खे ख़ैर पर SP साहब खे ऐं फैज़मत बिंडे खे असां सभिनी खे अर्ज़ु कयूं था त असांजी मालिक करे इंसाफ़ करे असांखे पोख भरे ॾींदा आहिनि जवाबदारनि सां हथु कंदा असांजी जान छॾींदा कानूनी कार्रवाई कंदा त वॾी महिरबानी तव्हांजी थींदी।